दिल में तू, दिल में तू। अस्सलामुअलैकुम अहमद सुल्तान साहब कहिड़ा हाल है? ॿियो ख़बरचार? मुंहिंजे कम जी यादगिरी आहे या उहो विसरी वियो? बाय द वे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजो कमु नथा करणु चाहियो त आउं को ॿियो वकील करियां। हा मां घर ते ई आहियां। अचो तव्हां केतिरी देरि में था पहुचो? ठीकु आहे अचो, पोइ लंच गॾिजी था कयूं। ओके बाय। अमीर चङो थियो अची वियो। मुंहिंजो दोस्त वकील साहब अचे पियो। तूं हीअं कर जो लंच में 2 टे वधीक डिशिज तयारु करे वठि। हाज़िर साईं। ज़किया खे वाक कराई? न साईं। छो? सरकार, मुंहिंजे सारे ज़किया खे वाक कराइण ते आसिफ साहब खे एतिराज़ आहे। आसिफ खे एतिराज़ आहे? जी साईं मूंखे ज़किया जे कमरे में वञण खां बि रोकियो वियो आहे ऐं हुन सां ॻाल्हाइण लाइ बि मना कई वई आहे। इहो त को सबबु त हूंदो न? साईं मूंखे का बि ख़बर न आहे। तव्हां आसिफ साहब खां पुछी सघो था। तूं कीअं कर जो अदी मुमताज़ खे पहिरीं मूं ॾांहुं मोकिल ऐं पोइ आसिफ ऐं आशिर खे चओ त उहे मूं ॾांहुं अचनि। हाज़िर साईं। हा, मूं सॾायो आहे हिन लाइ त तव्हां सां हिकु ज़रूरी ॻाल्हि। ख़ैर त आहे न? मुंहिंजो मतिलबु आहे वरी कंहिं नएं मसइले मूं कढियो आहे छा? को बि नओं मसइलो। अॼुकल्ह त मसइलनि खे दफ़न करण जो ॾींहुं आहे। अॼु खां पोइ हिन घर में पहिरीं जीअं अमन सुकून ऐं ख़ुशी हुई। मां खेर में सॾायो? हा आशिर, ख़ैर आहे। कल्ह मूं तोखे पंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करण जो मौक़ो ॾिनो, पर तूं को बि फ़ैसिलो न करे सघी। अॼु तोखे मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल करणो पवंदो। मामा मूंखे तव्हांजो हर फ़ैसिलो क़बूल आहे, पर जेकर इहो फ़ैसिलो ज़किया सां शादी करण जो आहे त मुंहिंजे तरफ़ां इनकार सम्झो। आख़िर इहो फ़ैसिलो करणो हुजे हा न, तोखे फ़ैसिले करण जो अख़्तियार ई न ॾियां। मूंखे ख़बर आहे त ज़किया जे किरदार खे नज़रअंदाज़ करे सघिजे। ज़किया सां शादी करण वारो हमेशह बेऔलाद रहे। तंहिं करे मां ज़बरदस्ती ज़किया जो ॿार कंहिंजे मथां रखणु नथो चाहियां। बाबा सां सभिनी खे पोइ हिते कहिड़े फ़ैसिले जे लाइ सॾायो था? आसिफ, ज़किया आशिर सां शादी करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। छो अदब? शर्म खां ॿियो छो? ज़ाहिर आहे आशिर खे ज़किया जी प्रॉब्लम ख़बर पइजी वई। हाणे ज़किया छो शादी कंदी न? ईअं न आहे, तूं ग़लति सोचे रहियो आहीं। ज़किया इहो फ़ैसिलो इन करे कयो आहे जो उहो आशिर खे बे औलाद नथी ॾिसणु चाहे। ज़किया इहो थी चाहे त सलमा ऐं आशिर जी शादी थियणु। अदब सफ़ा मुंहिंजी दिलि वटां ॻाल्हि कई अथई। बसि मूं बि सोचियो पिए, पर मां चई न सघियसि। मूंखे लॻे थो त ज़किया तव्हां सभिनी जे दिलि वटां फ़ैसिलो कयो। मां सुभाणे कुछ मेहमाननि खे घुराए तव्हांजा रूह राज़ी थो करियां।
तव्हां वञी पंहिंजी तयारी कयो। अदा तूं मूंखे सम्झा त ज़किया सां मुंहिंजी दुश्मनी कहिड़ी आहे जो हुन मुंहिंजी ज़िंदगी आराम करे छॾी आहे। ॾिस सलमा तो पंहिंजे पाण खे वधीक साणी थी सघे, तोखे घटि में घटि इहो सम्झी वञणु घुरिजे त ज़किया ज़िलत जा तीर खाई ज़ख़्मी थी पई तॾहिं ईअं पई करे। सलमा तूं परेशान छो थी थी? ज़किया खे जेका दिलि जी बाहि छॾणी आहे छंडण ॾे, ऐं हूअं बि तुंहिंजी सिहत ते कहिड़ो असरु थो पवे? असर कीअं न पवंदो? बाबा तलाक वारी ॻाल्हि त पहिरीं ई मूंसां नाराज़ आहे, जेकॾहिं सच सम्झी वेठो त अञा मसलो ख़राबु थी वेंदो। बाबा एतिरो बेवकूफ़ न आहे जो ज़किया जी ॻाल्हियुनि खे उहो सच सम्झे। मूंखे त लॻे थो ज़किया मामा करीम जी हमदर्दी हासिल करण जे लाइ आशिर ऐं सलमा जी शादी जी ॻाल्हि कई आहे। बिल्कुलु ठीकु सम्झो अथई, पर ज़किया हिकु तीर सां बस शिकार करण थी चाहे। बाबा जी हमदर्दी सां अमीर सां शादी करण लाइ रस्तो बि साफ़ करे छॾियो अथई। छा ज़किया अमीर सां शादी करणु थी चाहे? ॿियो वरी न त छा, हिन मोहांडी सां यमन जो शहज़ादो अची शादी कंदो छा? सलमान जेकॾहिं ईअं थियो त उहो ज़किया ऐं अमीर जो हिन घर में आख़िरी ॾींहुं हो। तुंहिंजो छा? तूं छो त ज़किया जे मामले में टंगण आई? मामा करीम घर जो वॾो आहे, उहो जीअं चए तूं ईअं कर। तुझा मेहमान ऐं जेकॾहिं मां हिन घर मां शादी करे हली वञा त पोइ केरु कंदो तोसां शादी? ज़रूरु कोई त हूंदो जंहिंखे ॿारनि जी ज़रूरत न हूंदी। छा ज़किया बि मूंसां मुहबत थी करे? ॾाढी मुंहिंजी पकी आहे, दिलि जी ॻाल्हि ज़बान ते नथी अचेसि। ख़ैर आहे, कॾहिं न कॾहिं अमीर तूं अञा ताईं किचन में बीठो आहीं? बड़ो कमकार हुयो, सफ़ाई करे वठां, तव्हांजो को कमु आहे? अमीर तूं कमु करे जल्दी अच त पाण केॾांहुं तफ़री लाइ ॿाहिरि निकिरी हलो। तफ़री तव्हां अकेला हलिया वञो, मां जेकॾहिं न तव्हां सां गॾु हलियुसि त ख़ामख़ा तव्हांजी बेइज़ती थींदी। कोई इज़त वारो बेइज़त करे त ॾुख बि थींदो आहे। जिन्हनि खे इज़त जी अखर जी बि ख़बर न आहे, उन्हनि खे जेको चवणो आहे उहो चवणु ॾे। जिन्हनि वटि इज़त आहे ई न, उहे इज़त किथां ॾींदा? अहिड़नि माण्हुनि सां शलाला पुॼे, बाक़ी असांजी जाइ न आहे। हुननि खे सिर्फ़ु बेइज़त करण जो मौक़ो मिले ऐं हू कंहिंखे बि कंहिं बि तरीक़े सां बेइज़त करे वठंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां साहब वॾे सां शिकायत छो नथा कयो? अमीर बाबा खे सभु ख़बर आहे, ऐं तूं यादि रखजां कि कॾहिं उन्हनि माण्हुनि जे पेरनि हेठां ज़मीन बि निकिरी वेंदी जेकी अॼु आसमान ते था उॾामनि। तूं कम खे छॾ, जल्दी तयारी कर त पाण हलूं। मूंखे लॻे थो त ज़किया पंहिंजी दिलि जी ॻाल्हि मूंसां ज़रूरु कंदी। अची वियो ख़ैर सां? हा, सेठ करीम तव्हांखे कंहिं ख़ासि मशवरे लाइ सॾायो हो? रिहाना तोखे ॿुधायमि न, सेठ करीम पंहिंजी दौलत जाइदाद ऐं मिल्कियत पंहिंजी नंढी धीअ ज़किया जे नाले करणु थो चाहे। वॾी ॻाल्हि आहे, बाक़ी ॿी औलाद केॾांहुं वेंदुसि? ॿी औलाद ते शायदि एतबार कोन अथसि। रिहाना बेगम, अॼु हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि ॿुधाए। ॿुधाए। तूं चाहीं त सेठ करीम खान जी सॼी मिल्कियत असांजे घर मुंतक़िल थी सघे थी। छो? पंहिंजे सुठे दोस्त सां को कानूनी फ़राड करणु थो चाहीं छा? न रिहाना बेगम, न दोस्तनि सां धोखो न आहे कबो। आख़िर अकुल बि त का माना रखे थो। हीअ जेके शहर जा माण्हू ॾिसी थी न, इहे कोॾर हणी अमीर कोन थिया आहिनि। छा? पोइ तो वारो अकुल छा थो चए? कीअं किरोड़पति थींदे तूं? बसि तोखे मूंसां गॾिजी करे करीम खान जे घर हलणो पवंदो वकार जो रिश्तो घुरण जे लाइ। पोइ तूं सोचे बि कोन थी सघी, करीम खान वटि कख बि कोन ऐं तूं करोड़पति ससु थी वेंदी।
वाह वाह जो शैतान खोपड़ी अथई न रियाना बेगम न शैतान ना फरमान हो ऐं मां तुंहिंजो फरमा बरदार मुड़ुसु आहियां। रियाना बेगम हाणे तूं पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए। भई कहिड़ी मां चाहींदी त मुंहिंजो पुटु करोड़पति न थिए ऐं जेकॾहिं ज़किया जे मिलण सां मुंहिंजो पुटु करोड़पति थो थिए त इन खां वधीक कहिड़ी ख़ुशी। ऐं जेकॾहिं वकार खे ज़किया पसंदि न आई त पोइ तूं छा कंदीअ? न न ज़किया खे ॾिसंदे ई वकार हुनखे पसंदि करे छॾींदो, इहा मूंखे पक आहे। ठीकु आहे, अचे वकार त मशवरो कयूंसि था। अशर तूं किथे हुए? मां केतिरी परेशान हुयसि। खेस आहे छो परेशान हूं? छा ॿुधायां, सखिया खे सभु कुझु ख़बर पइजी वई आहे। हू कंहिं बि वक़्तु असां ॿिन्हिनि खे बदनाम करे सघे थी। असांखे बदनाम करण जे लाइ ज़किया खे सबूत घुरिजनि जेके हुनखे कॾहिं न मिलंदा। पर तो इहो कीअं महसूस कई त ज़किया सम्झी वई आहे? ज़किया मूंसां ठीकु ठाक छेड़ो कयो ऐं मूंखे सिधो सौ चई ॾिनई त तूं मुंहिंजी दुश्मन आहीं। त पोइ हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बसि तूं थोरो सब्र कर, वो पंहिंजी शादी थी पोइ ज़किया हिन घर में अकेली रहिजी ऐं पोइ पंहिंजे कमरे खां ॿाहिरि न निकिरे। उहे देरि छा जी? बाबा खे चओ त शादी जी तारीख़ मुक़ररु करो। ऐं पोइ मां चवां थो अम्मी खे तव्हां त मामा सां ॻाल्हाए ॾिसो हू छा थो चए। ये कहिड़ी क़िस्म जी तफ़रीक़ आहे? हिते त को माण्हू कोन्हे। उदास इंसाननि खे अहिड़ियुनि जॻहियुनि ते ई सुकून मिलंदो। ॾिस समीर, हीअ जॻह बि मुंहिंजी ज़िंदगी जी या वीरान आहे। ॾिस हिते कहिड़ो न सुकून आहे। मूंखे त अहिड़ियुनि जाइनि खां ख़ौफ़ थींदो आहे। खौफ़ खौफ़ त उन्हनि माण्हुनि खे लॻंदो हो जेके पंहिंजी ज़िंदगी सां मुहबत। त तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी सां मुहबत न आहे? ज़िंदगी वक़्तु जॾहिं वेरी बणिजी ज़िंदगी जी सभई ख़ुशियूं खसे वठे तॾहिं इंसान पंहिंजी दिलि जूं सभु ख़्वाहिशूं दिलि जे क़ब्रिस्तान में दफ़न करे छॾींदो हो ऐं उन खां पोइ ज़िंदा लाश बणिजी ज़िंदा रहंदो आहे। पर तव्हां वटि त एतिरी दौलत आहे जो तव्हां खसिजी वियल ख़ुशियूं बि ख़रीद करे सघो था। उहे ख़रीद कयल ख़ुशियूं कागज़ जे गुल जी हूंदियूं आहिनि जिन खे माण्हू रुगो ॾिसी सघंदो आहे, पर ख़ुशबू त असली गुलनि में हूंदी। अॼु त तव्हां अलाए कहिड़े जहान जूं ॻाल्हियूं था कयो जेके मुंहिंजी सम्झ खां मथे आहिनि। अमीर जॾहिं ज़िंदगी बेरहम थी वई ऐं न कयल गुनाहनि जी सज़ा मिले तॾहिं हुन इंसान जी ॿोली बदिलजी वेंदी हो जंहिंखे हर कोई न आहे सम्झी सघे। ते भला तव्हां केतिरो वक़्तु इहे गुज़ारींदव? मुंहिंजी प्रीति चवे त मां वापसि घर वञा ई न। उहो घर न, दोज़ख आहे दोज़ख, बरंदड़ दोज़ख। जे तरह तरह जी बाहियुनि में मूंखे साड़ियो थो
पर पोइ बि असांखे घर त मोटणो आहे न। बाबा साईं छा चयो? बाबा साईं असांजो इंतज़ारु कंदो। बाबा खां वधीक त उन्हनि माण्हुनि खे इंतज़ारु हूंदो जिन खे अॼु जो ज़हर उगाचण जो मौक़ो न मिलियो आहे। फिर सुभाणे खां त मां यूनिवर्सिटी वेंदसि। हुन खां पोइ मुंहिंजे हिसे जूं ज़िलतूं खे तोखे बर्दाश्त कनि। ज़िलत? मां त टके मुल्ह जो इंसान आहियां। इज़त मिले त छा ऐं ज़िलत मिले त छा? असां जहिड़नि इंसाननि जे लाइ इज़त खां अहम पेट जी बुख हूंदी आहे। उहो बि ग़रीब हुअणु वॾो गुनाह आहे, जंहिंजी सज़ा अलाह बदिरां सफ़ेद कपड़नि वारा इंसान ई करे। अमीर, अॼु मां तोसां वाइदो थी कयां त अॼु खां पोइ तूं ग़रीब न रहंदी। छा ज़किया अमीर सां त वाइदो कंदा नहीं? हाँ तो छा पूछती ना ज़रूर भाई, उन्हें जो चाहता किया थे न समझो। ॾिस जाए इहा ज़किया रिकी रिकी चोरी चोरी कीअं थी अमीर छा नहीं करे छॾे। या तुलसी गुरु तो ज़किया चाहे न पर ये करे न छो ज़किया खे रोकण वारो केरु आहे? केर पर शादी ज़किया जी उते थी जी पतरानी पैसे दे इहो ॼण हिते वेठो आहे। इहा उजान अमीर खे पाण सां गॾु छो वठी वञे आहे? अमीर त हिकु बहानो आहे न जो नाराज़ आहे ऐं ॿाहिरि ये सब मिलण मिली आई वो करे कोन थो। अच्छा इहो ॿुधाए त बाबा खे ॿुधाए वई? मां ॿुधायोमांसि त चई ठीकु आहे, पर अॼु मामा करी मूंखे तरीक़े सां अहिड़ो बेइज़्तो कयो आहे जो तोभां। और उहे ज़लील कयो पर छो ज़किया जे करे, बाक़ी ॿियो छो? तूं छा चचरी थी आहे? हा मूं अॻे कॾहिं रातदार कई आहे छा? मां वटि असांखे इंसान ई नथो सम्झे। हुनजी नज़र में त हिकु ज़किया ऐं ॿियो नौकर इंसान आहिनि, बाक़ी त सभु जानवर। हुनजो मतिलबु त ज़किया तोखे बाबा खां ज़िलत ॾियारे ऐं प्यारे सलमान अमीर जैसा वो पाण दे सके। पोइ बि असां ख़ामोश आहियूं ऐं इहो सोचे छॾ त इहा ज़किया ई आहे जंहिंजे करे असां एॾा ज़लील पिया थियूं। त अब तक ये वक़्त जेकॾहिं बाबा खे ज़किया एतिरी प्यारी आहे त वशी प्लीज़ छा तूं मामा करीम खे बेइज़त कंदे? छोड़ा कर मां त भाई धोखा पायसि। घर जो वॾो आहे त मतिलबु इहो न आहे त खाओ खां असांजी बेइज़ती करे। खा जेको ज़किया खे चवणो आहे वो असांखे चए ही अचे इहे ज़किया ॾिसूं था। त मां हा तव्हां सां ज़रूरी ॻाल्हि न आहे। अथी तूं ईअं वेचारी थी छो पई ॻाल्हाए? खुली ॻाल्हि कर, ऐं तुंहिंजो हर हुकुम मञण लाइ तयार। अदा मां चाहियां थी त आशिर ऐं सलमा जी शादीअ जी तारीख़ मुक़ररु कयूं त इन फ़र्ज़ खां बाजा थी वञे। अथी ये आपका पुछण जी ॻाल्हि आहे? होट बुतों चो वार बुतों जी तूं जेका तारीख़ मुक़ररु करी मंज़ूर आहे? अदा पर घर जो वॾो त तूं आहे न। जेसि ताईं हिन घर वारनि जे दिलि में मुंहिंजे लाइ इज़त ऐं एतिराम हो तेसि ताईं मां घर जो वॾो हुउसि। ऐं अॼु जॾहिं घर जे कंहिं भातीअ जे अख में शर्म ऐं लॼ ई न रही आहे त पोइ घर जो वॾो कीअं थींदुसि? अदा ॿियो को तव्हांजी इज़त करे या न करे, पर मां त दिलि सां तव्हांजी इज़त कंदी आहियां। बराबरि बराबरि। भला इहो त ॿुधाए त मार्केट में मिर्च मिलनि था? छो अदा मिर्चनि जो कारोबार करणो अथव छा? मिर्चनि जो कारोबार त सभई पिया कनि। मुंहिंजे पुछण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो हो
त मुंहिंजे अखियुनि में मिर्च पौंदे पौंदे किथे मार्केट मां मिर्चनि ख़तम थी अदा केरु तो तव्हांजे अखियुनि में मिर्च विझे? उहे सभु रिश्ता जिनजी परवरिश मूं रत प्यारे अदा तव्हांजी औलाद तव्हांजी इज़त नथा कनि त उहे तव्हां पाण में ॼाणो। हा बाक़ी जेकॾहिं आबता ऐं आशिर तव्हांजी इज़त न कनि त तव्हां मूंखे ॿुधायो। ए हिन घर खे ठहिराइण वक़्तु मूं हिन घर जे हर कमरे में हिकिड़ो आईनो ज़रूरु हलायो त जीअं हिन घर में रहंदड़ भाती उन आईने में पंहिंजो चहिरो खड़ी खड़ी ॾिसंदा रहनि। पर शायदि उन्हनि शीशनि जे मथां एतिरी त दज़ चढ़ी वई आहे जो कंहिंखे पंहिंजो चहिरो उन में नज़र ई नथो अचे। अदा मां सभु सम्झां थी त तूं छा थो ॻाल्हाए। तूं मुंहिंजो ई मुंहिंजे औलाद जो नक पियो वठी। जेकॾहिं सम्झी वई त पोइ इहो ॿुधी छो अॼु खां आसिफ़ हिन घर जो वॾो ऐं तूं उन खां तारीख़ वठी सघी। पुछी सघां थो त राति जे हिन वक़्तु किथे हुयो ऐं कहिड़े कम सां? मूंखां पुछण वारो फ़क़ति सिर्फ़ु मुंहिंजो पीउ आहे। मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां। वॾो भाउ जेको पंहिंजी भेण जी इज़त न करे, न्याणीअ खे विक विक ते वासिंग बणिजी ॾंग हणे, साल जो ग़ुलाम बणिजी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे, अहिड़े शख़्स खे का बि भेण पंहिंजो भाउ क़बूल न कंदी। मां तुंहिंजो वॾो भाउ न आहियां त पोइ बाक़ी छा आहे? जेकॾहिं ज़मीर ज़िंदा अथई न त पंहिंजो पाण खां इहो सवाल पुछी ॾिस। मूंखे ख़बर न आहे त तूं केरु आहीं। मां केरु आहियां इहो मां तोखे हाणे ई थो ॿुधायां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।